अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में आऊँ आहियां इंजीनियर शफ़ी मंद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। अॼु जुमे जो ॾींहुं 26 मई आहे ऐं मुंहिंजो अॼु जेको मौज़ू आहे उहो आहे अल्हम्दुलिल्लाह। ये बार बार केतिरनि आयतुनि में अचे थो, असां बि चऊं था अल्हम्दुलिल्लाह। त अॼु त असां इहो मौक़ो वठी इन खे सम्झूं त इन अल्हम्दुलिल्लाह जो मतिलबु छा आहे, कहिड़नि मौक़नि ते अल्लाह ताला पंहिंजे लाइ इस्तेमालु करे थो, कहिड़नि मौक़नि ते असांखे इस्तेमालु करिणो आहे, ऐं इन्हीअ शइ खे असांखे अॼु सम्झणो पवंदो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुझु मां क़ुरान मां मिसाल खयां आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हीउ प्रोग्राम लाइव आहे, तंहिंजे करे तव्हां जे हेठां जेकॾहिं को नंबर अची रहियो आहे त इन ते तव्हां क्वेश्चन्स बि अॻे साल त कंदा हुओ। हींअर को सुवाल, को दिमाग़ में का ॻाल्हि हुजे जेका मूंखे ईंदी त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, जेका मूंखे न ईंदी त वरी मां ॾिसी पढ़ी ऐं पोइ वरी ॿिए दफ़े तव्हांखे हुन जो मां जवाबु ॾींदुसि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ख़लक़स समावात वल अर्द। हाणे हक़ीक़त में इहो हक़ीक़त में लफ़्ज़ त इन आहे त हम्द आहे अलाह जे लाइ, जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो, वजालल ज़ुल्मात व नूर, ऐं जंहिं ऊंदाही ऐं रोशनी पैदा कई। या इन जी ॿी माना आहे त जंहिं सिधो रस्तो ॾेखारियो ऐं ग़लति रस्ते जो बि सामान पैदा करे ॾिनई। जंहिं सिधे रस्तो ॾेखारियो ऐं ग़लति रस्ते खे बि आइडेंटिफाई कयईं। सुम्मल लज़ीन कफ़रू बि रब्बिहिम यअदिलून। त अल्लाह थो फरमाए त पोइ काफ़र इन रब सां कीअं था ॿियनि खे रब जहिड़ो सम्झनि, कीअं था रब सां शिरक कनि, जॾहिं कि ज़मीन आसमान खे अलाह पैदा कयो आहे। वरी इहा ऊंदहि ऐं रोशनी बि हुन पैदा कई आहे। त पोइ जॾहिं हू सभु कुझु करे थो त पोइ अलाह जो हम असर कीअं था काफ़र चवनि त हीउ फलाणो अलाह वांगुरु कमु कंदो या शइ कंदो या इंसान शिरक कनि था। लेकिन हिते अल्हम्दुलिल्लाह जी छा मतिलबु आहे? अलाह पंहिंजी तारीफ़ कोन थो करे, हिते थो चवे त अलाह जो शुक्र आहे जंहिं ज़मीन आसमान पैदा कई। अलाह जो हम्द आहे जंहिं हिन ऊंदहि ऐं रोशनी पैदा कई। ऐं इन खां पोइ अफ़सोस आहे जो काफ़र अहिड़े रब सां मुक़ाबिलो कनि था ऐं उनजा हम असर पैदा कनि था, या अलाह जहिड़ा ॿिया चूंडे चवनि था त हीअ बि अलाह खां असांखे कमु कराए ॾींदा, जेको शिरक आहे। वकुल अल्हम्दुलिल्लाह। वरी तव्हां चओ अलाह जो शुक्र आहे, अल्लज़ी जंहिं लम यत्तख़िज़ वलदन वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क। चए थो शुक्र कयो न अहिड़े अलाह जो जंहिंखे पुट बि न वरितो अथई, ऐं न को वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क, ऐं हिन सॼे कारखाने में हलाइण लाइ हिन सां केरु पार्टनर कोन्हे, केरु हुनखे मशवरा कोन थो ॾिए, न को ही कंहिंखां मशवरा घुरे थो। सभु मानाऊं अची वियूं। माना हू हिन सॼे सिस्टम खे हलाइण में इंडिविजुअली इंडिपेंडेंट आहे। हुनखे कंहिंजी वलम यकुन लहू वलियन मिनल ज़ुल, न को वरी हुनखे का परेशानी आहे जो हुन परेशानीअ में कंहिंजी मदद वठे, न को अलाह साईं को थकिजे थो जो थक जे करे कंहिंखां हिन सिस्टम खे हलाइण में मदद वठे। व कबीर हू तकबीरा। ऐं अहिड़े अलाह जी तव्हां वॾाई बयानु कयो जेकी एॾे पावरनि जो आहिनि। त चओ त कुल अल्हम्दुलिल्लाह। तंहिंजे करे तव्हां इन जी ॿी माना थी त अलाह जो शुक्र कयो जंहिं पुट बि न वरितो आहे ऐं न हुन सां को शरीक आहे। इन में केॾी असांखे फ़ाइदो आहे। जे अलाह खे पुटु हुजे हा त हाणे साईं ईसाइन वांगुरु, जीअं ईसा अलैहिस्सलाम खे अलाह जो पुटु सम्झंदा, अलाह त वियो विसरी ईसा अलैहिस्सलाम जी इबादत। जीज़स 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 किरास ते हीअं जीज़स, माना सॼो वक़्तु कंदो त उहो कंदो, मूर्तियूं उन जूं, अलाह त यादि ई कोन्हे उन्हनि खे। हलो भला हलो ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु खणी उहे मञनि था, त पोइ पीउ काॾे वियो? छा पीउ जो का ॻाल्हि कान्हे का, उन जो नालो ई कोन था वठनि। इन्हीअ जे करे अलाह ताला असांखे थो चवे त अलाह चए थो मूंखे को पुटु कोन्हे। जॾहिं हुनखे पुटु कोन्हे त माना पोटरा बि कोन्हनि, ॾोहिटा बि कोन्हनि, पोटरा बि कोन्हनि, ऐं पंहिंजो जेके आहिनि से कुझु कोन्हे। जे इहे हुजनि हा त असांजा त लाह निकिरी वञनि हा। कॾहिं पोटे खे सजदो कयूं हा, को कंहिं पुट जे पोयां हुजे हा, पोइ त सवें हिते ग्रुप ठही वञनि हा शिरक जा ऐं माण्हुनि जा। अदा मां पोटे जी, असां पोटे जी जमायत आहियूं। के वरी चए त न मां हिन जी मासीअ जी जमायत आहियां, अलाह साईं जी, मां जे नानीअ जी जमायत आहियां। इन्हीअ माण्हू विरहाइजी वञनि हा। त चए थो शुक्र कयो अलाह जो जंहिं अलाह ताला अकेलो आहे
ऐं न वरी वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क, ऐं न वरी हुनजो को पार्टनर आहे हिन काइनात जे ठाहिण वक़्तु बि हुन सां गॾु केरु कोन हो, ऐं हिन काइनात ते हलाइण जे ऐं हुनखे मेंटेनेंस करण लाइ बि कोन्हे को। माना सभु माण्हुनि खे हू अकेलो ॿुधे थो, सभु माण्हुनि जी दुआउनि जो हू अकेलो फ़ैसिलो करे थो, ऐं उन फ़ैसिले ते अकेले हुनखे पावर अमल कराइण लाइ। ऐं वॾी ॻाल्हि त वलम यकुन लहू वलियन मिन ज़ुल, ऐं अलाह ताला कमज़ोरीअ में त कंहिंखे यार ई कोन थो करे जो कमज़ोर थिए, बल्कि अलाह ताला जेको आहे सो न ला ताख़ुज़ू सिनतूं वला नोम, न अलाह खे निंड अचे थी, न को झुटको अचेसि थो। ऐं वसियो कुर्सियूं समावात वल अर्द, हुनजो पावर सॼे ज़मीन आसमान ते कंट्रोल आहे। तंहिंजे करे कबिरू तकबीरा, उनजो शुक्र बि कयो, ऐं अलाह ताला जेको एॾो वॾो पावर जो मालिक आहे इन जो शान बयानु कयो ऐं उनजी वॾाई बयानु कयो त वाक़ई हू वॾो आहे जेको अकेलो सॼे सिस्टम खे हलाए थो। वरी थो रब साईं फरमाए वो रब्बुक यालम, ऐं चए थो अलाह वटि सॼो सिस्टम आहे जो हू ॼाणे थो, मां तुकिन सुदूरहुम, जेके इन्हनि जे दिलनि में लिकल ॻाल्हि आहे उहा बि ॼाणे थो, व मां युलिनून, ऐं जेको ज़ाहिर कनि था उहो बि ॼाणे थो। माना एॾी हुनजी टेक्नोलॉजी आहे जो हिकु इंसान जे दिलि जी ॻाल्हि बि हुन ताईं पहुती बीठी आहे, ऐं जेकॾहिं का ज़ाहिर करे त उहा बि पहुती बीठी आहे। वहू अल्लाह ला इलाहा इल्लाहू, ऐं हू अकेलो अलाह आहे, हुन सां गॾु ॿियो को बि पार्टनर कोन्हे को, हुन सां गॾु केरु कोन्हे को, हू सभिनी माण्हुनि खे सुञाणे थो। हाणे असां छा था कयूं, केरु 1000 साल अॻे मरी वियो आहे, को 15 साल मरी वियो आहे, हाणे वरी उन खे था चऊं अलाए ॿुधे थो कोन थो ॿुधे, हालांकि अलाह जा वली त जन्नत में वेठा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह जा वली सभु जन्नत में उनजा रूह आहिनि, हिन क़बर में हिते कंहिंजो बि रूह कोन्हे। हा, जॾहिं क़यामत थींदी, सूर फूकबी, पोइ सभु इंसाननि जो जिस्म ठहंदो, क़बर फाटंदी, पोइ इहे रूह वापसि पंहिंजे जिस्म में ईंदा, न त हींअर आहे कोन। हाणे हू एतिरे जन्नतुनि में वेठा आहिनि जिन ते असांजो आवाज़ु वञी कोन थो सघे। तंहिंजे करे हू अलाह ला इलाहा इल्लाहू, बसि सिर्फ़ु हीउ आहे अकेलो अलाह आहे, हुन सां को बि शरीक कोन्हे जो हुनखे कंहिं माण्हूअ जी का ख़बर ॾिए, हू अकेलो आहे। लहुल हम्द फिल ऊला वल आख़िरत, संदसि शुक्र आहे, संदसि हम्द आहे शुरूअ में बि आख़िरत में। लहुल हुकुम, ऐं सभु आर्डर हू अकेलो पास थो करे। लहुल हुकुम माना सभु फ़ैसिला हू अकेलो थो करे, जेके तव्हां दुआऊं घुरो था सभु हुन दुआउनि ते हू अकेलो हुकुम थो ॾिए। व इलैहि तुरजऊन, ऐं तव्हां सभिनी खे इन अलाह ॾे वापसि मोटणो आहे, उन जे आॾो तव्हांखे उन जे आॾो हिसाब किताब अलाह वटि ॾियणो आहे। तंहिंजे करे वरी चवे थो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी, शुक्र आहे उन अलाह जो जेको लहू मां फिस समावात व मां फिल अर्द, जेका सॼी ज़मीन आसमान में ज़रे ज़री शइ जी प्रॉपर्टी हुनजी आहे। वल्लाहुल हम्द फिल आख़िरा, ऐं आख़िर में बि हुनजी शुक्र आहे ऐं तारीफ़ आहे ऐं हुनजो हम्द आहे। वहुअल हकीमुल ख़बीर, बल्कि अलाह ताला हर ॻाल्हि जी ख़बर रखे थो। कील जेका अंधेरे में कंहिं पहाड़ जे तरे में चुरे पए थी न, उहा बि हुनखे ख़बर पए थी त वञे थी, ऐं अलाह ताला उन जे बि खाधे जो बंदोबस्तु करे थो त इहा कील बुख न मरे जे अलाह चाहे त। हकीम माना हुन वटि सॼी ॾाहप आहे, हुनखे ख़बर आहे त कंहिंखे कीअं डील करिणो आहे, हिन जी कहिड़ी दुआ क़बूल करणी आहे, हिनखे कहिड़ो जवाबु ॾियणो आहे। तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह, त अहिड़े अलाह जो शुक्र, अहिड़े अलाह जो शुक्र जेको सॼी प्रॉपर्टी जो मालिक आहे, ऐं जंहिंजी तारीफ़ हिन दुनिया में आहे, ऐं हू हकीम आहे ऐं ख़बीर आहे। वरी अचे थो अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे, अलाह जी तारीफ़ आहे, फ़ातिर समावात वल अर्द, जंहिं हिन ज़मीन आसमान खे बिना मटीरियल जे पैदा कयो आहे। ईअं न त अलाह साईं पहिरीं सिरूं गॾु कयूं पोइ टुकर गॾु कयूं, न, फ़ातिर जो मतिलबु आहे त ज़ीरो मां का शइ ठाहिणु, जंहिंजो पहिरीं मवाद ऐं मैटर ऐं हुजे ई न। फ़ातिर समावात वल अर्द, जंहिं हिन सॼे यूनिवर्स खे ठाहियो आहे, ज़मीन आसमान खे, ऐं पोइ वरी सिस्टम खे हलाइण जे लाइ जाइलिल मलाइकत रुसला, ऐं नबियुनि ताईं मैसेज पहुचाइण जे लाइ हुन पंहिंजा रसूल मुक़ररु कया जेके फ़रिश्ता आहिनि। ऐं छाकाणि त वॾो सफ़र आहे, असांजो जेको असांजो ज़मीन वारो आसमान आहे, हितां जेकॾहिं सफ़र कजे रोशनीअ जी रफ़्तार सां, रोशनी जी रफ़्तार केतिरी आहे, 1,86,000 मील हिकु सेकंड में। इहा एॾी तेज़ आहे जो जेकॾहिं दुनिया जे चौधारी चकर हणी अचे त हिकिड़े सेकंड में 6 दफ़ा फिरी ईंदी। त उहे जेके फ़रिश्ता आहिनि उन्हनि जे बारे में त छाकाणि त हू 7 आसमान तां अचनि था,
त अलाह फरमाए थो उहे फ़रिश्ता उलिल अजनिहा किन खे 2 पर आहिनि। हाणे परनि जो हिते मिसाल ईअं आहे जीअं पहिरीं जहाज़ निकिलो त हिकिड़ी इंजण हुअसि पोयां, जेको हवाई जहाज़ खे पुछ में हूंदी हुअसि, पोइ वरी उनजी स्पीड वधाइण लाइ वरी 2 इंजणूं लॻाई वयूं परनि जे हेठां, ऐं उहे ॼणे ॿई पंहिंजो धुओं कढनि थियूं त जहाज़ तेज़ थो हले। हाणे वरी 4 ठाहियूं अथनि, हिन पर में 2 हिते 2 हिते हिकिड़ी पोयां, त 4 इंजणियूं बि। त अलाह ताला बि असांखे एक्सप्लेन करण लाइ उन फ़रिश्तनि जी स्पीड जो ॿुधाए थो त उलिल अजनिहा मसना कंहिंखे 2 पर आहिनि, व सुलासा कंहिंखे 3 पर आहिनि, व रुबा कंहिंखे 4 पर आहिनि। माना स्पीड उन्हनि जी यज़ीद फ़िल ख़ल्क़ मा यशा, बल्कि अलाह चाहे थो त इन्हीअ खां बि वधीक तेज़ रफ़्तार शयूं अलाह ठाहे सघे थो ऐं वधाए सघे थो। इन अल्लाह अला कुल शैइन क़दीर, अलाह एॾी टेक्नोलॉजी आहे जो हर शइ करे सघे थो, हर शइ ते क़ादिर आहे। तंहिंजे करे चऊं था अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अलाह जो, हम्द अलाह जो, जंहिं ज़मीन आसमान खे नथिंग मां समथिंग कयो, माना पहिरीं कुझु कोन हो ऐं पोइ हुन सभु कुझु करे छॾियो। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह प्रोग्राम खे जारी रखंदासीं। पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो। जी अस्सलाम वालेकुम, प्रोग्राम फलाह में भलीकार। अॼु असांजो मौज़ू आहे अल्हम्दुलिल्लाह। अॼु असांजो मौज़ू आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं सॼो असीं क़ुरान मां इहे ॻाल्हियूं कढूं पिया था। अॻिते अचूं था सूरत अल-गाफ़िर आयत नंबर 65। रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल हय्यु, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चए थो त अल्लाह ताला हर वक़्तु होश में आहे, अल्लाह ताला हर वक़्तु सुजाॻ आहे, अल्लाह ताला हर वक़्तु ज़िंदा आहे। ला इलाहा इल्ला हू, तंहिंजे करे हुन सां को बि शामिलु कोन्हे कंट्रोल करण में, फ़ैसिलनि करण में। हू एॾी हुनजी टेक्नोलॉजी आहे जो हू अकेलो सभु फ़ैसिला करे थो। तंहिंजे करे छाकाणि त पावर हुनजे हथ में, प्रॉपर्टी हुन अकेले जी हथ में, फ़दऊ मुख़लिसीन लहुद्दीन। तंहिंजे करे जे दुआ घुरणी अथव त उन ख़ालिस उन खां घुरो जंहिंजो को पार्टनर कोन्हे, को इख़लास में उन सां कयो ऐं उहो सॼो निज़ाम ऐं दीन उन जो आहे। तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन त चऊं था शुक्र आहे उन रब जो जेके हिन सॼे आलम जो खाराईंदड़ प्यारींदड़ आहे, जेको सॼे आलम खे हलाए थो ऐं हर शइ खे उनजे पेट गुज़ारण लाइ शयूं मवाद करे थो, चाहे मखु हुजे, चाहे इंसानु हुजे, चाहे का शइ हुजे, तॾहिं उन जी तारीफ़ आहे, उनजो शुक्र आहे। वरी अचे थो फ़लिल्लाहिल हम्द, असां चऊं था शुक्र आहे अलाह जो, तारीफ़ रब समावात व रबिल अर्द, जेको पाले थो ज़मीन आसमान जे काइनात खे। ऐं ज़मीन खे पालण लाइ छा खपे? अलाह ताला जा वण आहिनि, उन्हनि लाइ उनखे ख़ुराक खपे, उन्हनि लाइ उनखे पाणी खपे, कीड़नि मकोड़नि खे ग़िज़ा खपे, इंसाननि खे ऑक्सीजन खपे, इंसाननि खे पाणी पीअण जो खपे, इंसाननि लाइ ॿनियूं जेके धरती आहे उहा पंहिंजा कणकूं पैदा कनि ऐं पंहिंजो चांवर पैदा कनि, वण जेके आहिनि सो फ्रूट ॾियनि, वण जेके सूफ़ ॾियनि, वण जेके आहिनि से खजूं ॾियनि। इहे करे रब्बिल आलमीन, बल्कि हू पाले थो जेको बि यूनिवर्स में जेकी शइ आहे। तंहिंजे करे चऊं था फ़लिल्लाहिल हम्द, वाह अल्लाह वाह, वाह अल्लाह सी वाह, तुंहिंजी तारीफ़, तुंहिंजो शुक्र। ऐं वरी अचे थो युसब्बिहु लिल्लाहि मा फ़िस समावात व मा फ़िल अर्द, वाह वाह, सुभान अल्लाह। चए थो त ज़मीन आसमान में हर का शइ अल्लाह जे आॾो मजबूर आहे, हर का शइ अल्लाह जो शुक्र थी करे, हर का शइ रब जी तस्बीह थी करे। माना जेकॾहिं हीअ टेबल आहे न, इहा बि अल्लाह जो ज़िक्र पई थी करे त अल्लाह साईं मां काठ बि तुंहिंजो आहे, मां तुंहिंजी आहियां, मां जंहिं कम लाइ मां कयां थी अवाम जी ख़िदमत कयां थी, हीअ बि अल्लाह जी तारीफ़ पई थी करे। हीअ कंप्यूटर बि अल्लाह जो तारीफ़ करे थो, चए थो जेको कुझु ज़मीन आसमान में आहे इहे अल्लाह जे हुकुम ते हलनि था। खणी तारीफ़ न बि कनि पर हुकुम ते हलनि था, अल्लाह जीअं चयो अथनि तीअं कनि था, इहा बि अल्लाह जी तारीफ़ आहे। हिकिड़ो नौकर आहे, तव्हांजी तारीफ़ न करे पर तव्हांजो हुकुम पे थो मञे, चयोसि बाबा सफ़ाई कर, सफ़ाई थो करे, त इहो वधीक आहे, इहो वधीक आहे त तव्हांजो हुकुम मञे थो, तव्हांजो कमु करे थो, इहा ई तारीफ़ आहे। पर हिकिड़ो नौकर आहे, चए साईं वाह जो भलो आहीं, वाह साईं तुंहिंजूं मुछूं मूंखे वणनि थियूं, हा साईं तुंहिंजी टोपी मूंखे वणे थी, पर कम खां आङूठो पोइ इहो कहिड़े कम जो आहे? इहो कूड़ी त अल्लाह ताला हिन ज़मीन में जेका शइ पैदा कई आहे, जंहिं मक़सद लाइ पैदा कई आहे, उन ते हले पई थी। जेकॾहिं सूफ़नि जो वणु आहे त उहे सूफ़ थो ॾिए,
जेकॾहिं ॿेर जो वणां त ॿेर थी ॾिए, ईअं कोन्हे त कॾहिं चवंदा न साईं हाणे ॿेर ॾेई मां थकिजी हाणे मां सूफ़ ॾींदुसि, न। वमा फिल अर्द लहुल मुल्क, ऐं सॼी बादशाही उन जी आहे, अकेलो बादशाह हुआ, लहुल हमद, ऐं सॼी तारीफ़ ऐं हमद ऐं शुकुर उन अलाह अकेले जो आहे। वहू अला कुल शइन क़दीर, ऐं अलाह ताला हर शइ ते क़ादिर आहे। अलाह फरमाए थो त जॾहिं क़यामत जे ॾींहं ते माण्हुनि खे जन्नत में मोकिलींदो त हिकिड़ी ट्रीटमेंट हुनखे करणी आहे, जंहिंखे सर्जरी चइबी। पर हाणे उहा अलाह जी सर्जरी ईअं कोन हूंदी जो चाकूअ सां अंदरि फाड़े ऐं का शइ कढंदो। असां में ॿ शयूं पियलियूं आहिनि, हिकिड़ी पियल आहे नेकी कमु करण जी, असांखे जेका आहे सा अलाह साईं सम्झो सॉफ्टवेयर ॾिनो आहे, ऐं ॿियो बुराई करण जो सॉफ्टवेयर ॾिनो आहे। इहे ॿई असां वटि मौजूदु आहिनि, इन्हनि खे इस्तेमालु करण जो ऑप्शन असांखे ॾेई छॾियो अथई। चाहियूं त बुराई कयूं, ठगी कयूं, कूड़ ॻाल्हायूं, ज़ना कयूं, चाहियूं त नेक थियूं, ग़रीबनि जी मदद कयूं, माण्हुनि सां सुठो हलूं, कंहिंसां खिदी ॻाल्हायूं, चाहियूं त वॾियूं मुछूं रखे पाण खे तकबर करे ॿियनि खे घटि सम्झूं, ऐं माण्हुनि खे चऊं त असांखे पेरे पई, असांखे ॿाहूं ॿधी हथु ॾियो। हीउ जेको सॉफ्टवेयर बुछड़ो आहे, इहे उन माण्हूअ खां कमु कराईंदो। लेकिन अलाह जीअं चइजो त शाल जा ढोल तंहिंजे ढार हेठां जे हलनि, अलाह त उन्हनि जी रिस्पेक्ट थो करे जेके अवाम सां हेठां थी हलनि था ऐं पाण खे सभिनी खां घटि सम्झनि था, इहा हेठां ई आहे जी। काल मौजूदु आहे, हिकिड़ी वठूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम जी। हा ठीकु आहे, उहो थोरो सिस्टम में ख़राबी आहे, काल मां वठी न सघियो आहियां, स्पीकर कमु न कयो। एनीवे त अलाह ताला जेको आहे ॿई सॉफ्टवेयर ॾिना आहिनि, त ढोल तंहिंजे ढार हेठां जे हलनि, माना अलाह उन्हनि सां राज़ी आहे जेके पाण में तकबुर नथा कनि। माल ते तकबुर, शिकिल ते तकबुर, मुछुनि ते तकबुर, पैसे ते तकबुर, ज़ात ते तकबुर, इहे मुतकबिर माण्हू आहिनि। ऐं इहे जेके तकबुर कनि था, चवनि था त उहे जहन्नम जो खाज थींदा। त अलाह ताला फरमाए थो त जॾहिं जन्नत में वेंदा त अलाह पाक इन्हनि मां हे जेको सॉफ्टवेयर बुछड़ो सॉफ्टवेयर आहे, इहो जेको हिननि खे बुराई करे थो, इन्हीअ जो नालो आहे गिल। इन जो नालो छा आहे? गिल। इन जी ज़रूरत पोइ न रहंदी जन्नत में, त अलाह फरमाए थो नज़ाना, असां कढी वठंदासीं, माफ़ी सुदूरुम, जेके अंदर में अथनि मिन गिलिन, इहो बुछड़ो जेको सॉफ्टवेयर अथनि बुछड़ाईअ वारो, इहो मां कढी छॾींदुसि। तजरी में तहत अनहार, ऐं पोइ वञी वेहंदा उते जेके जन्नत में, ऐं उन जे हेठां वाहियूं पियूं वहंदियूं। छा थींदो त इहो जॾहिं गिल निकिरी वेंदो बुछड़ो, त पोइ उहे हिक ॿिए जे आॾो दुनिया में दुश्मन हा, पर सम्झंदा त हे मुंहिंजो दुश्मन आहे, या हे मुंहिंजे पीउ खे हिन मारायो आहे, या हिन असांजी चोरी कराई आहे, इन ते यकीन। पर जॾहिं उहो बि माण्हू जन्नत में मिलंदो त यकीन थी वेंदसि न हे त नेक शख़्स हो। पर इहा ॻाल्हि हुनखे यादि ई कान, छो त गिल निकिरी वई, माना उहो साड़ निकिरी वियो, त आम्हूं साम्हूं इन हिक ॿिए सां कचहरी कंदा जीअं वेझा माइट आहिनि पाण में। ऐं फरमाए थो त पोइ वेहंदा, ऐं पोइ एॾो हुननि खे दिलि खे थधाण मिलंदी ऐं मज़ा मिलंदा। पहिरीं त इहा बुराई निकिरी वई, हाणे कंहिंसां साड़ी कोन्ह अथनि, पर जेकॾहिं हिकिड़ी कार तव्हांखे नई मिले ऐं आॾो दुश्मन बीठो आहे त कार बि कान वणंदी। पर पोइ जॾहिं हुनखे मज़ो ईंदो ऐं हुननि जी दिलि मां गिल निकिरी वेंदी, त छा चवंदा? कालुल हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे, अल्लज़ी जंहिं हदाना लिहाज़ा, असांखे हिन दुनिया में अहिड़ो तरीक़ो ॾसियईं जो असांखे हीअ शइ फैसिलिटी नसीब थी। माना अलाह असांखे हिदायत अहिड़ी ॾिनी जो उन हिदायत ते हलियासीं त हीअ जन्नत मिली वई। वमा कान लिनहतदीअ, पर असां में पावर कोन हो जो असां पंहिंजे ज़ोर ते जन्नत में पहुचूं हा। लौला अन हदान अलाह, जे अलाह असांखे हिदायत न ॾिए हा। तंहिंजे करे अलहम शरीफ़ खे बार बार इन लाइ पढ़ियो थो वञे जो उन में अचे थो इहदिन सिरातल मुस्तक़ीम, ए अलाह साईं, मां तोखे दुआ थो घुरां, मां तुंहिंजे पेरे थो पां, तोखे हथ थो ॿधां त मूंखे हिदायत ॾे, मूंखे इहदिन सिरातल मुस्तक़ीम, मूंखे सिधे रस्ते जी हिदायत ॾे। अलाह खां घुरूं था तॾहिं अलाह ॾींदो। जी ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इंशाअल्लाह प्रोग्राम खे जारी रखंदासीं। या काल त हेॾे आवाज़ु ईंदो त ॿुधबी न, मुंहिंजो काल जे त हिते आवाज़ु। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हा जी, हा होल्ड कयो तव्हां, थोरो आवाज़ु तेज़ कयो न, थोरो आवाज़ु ॿुधो। हलो हेलो, चलो, पोइ हिन कन में छो नथा ॿुधायो, इहो हिते अची सघे थो आवाज़ु, पोइ हिनखे तेज़ कयो थोरो।
पंहिंजी करायो ज़ारत पंहिंजी करायो ज़ारत पंहिंजी करायो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां प्रोग्राम हलायूं पिया त अल्हम्दुलिल्लाह खे अॼु असीं तफ़सीर कयूं था क़ुरान जी तफ़सीर क़ुरान मां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॻिते आयत मां पढ़ां थो सूर इब्राहिम आयत नंबर 39। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबली अलल किब्र इस्माईल व इसहाक़। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो त मां अलाह जो केॾो शुक्र कयां जंहिं मूंखे पोढ़प में झूर पोढ़ो थी वियुसि त मूंखे पुटु इस्माईल ॾिनई, वरी पोटो इसहाक़ अलैहिस्सलाम ॾिनई। ऐं चए थो कन खोले ॿुधो, इन रब्बी लसमीउ दुआ, यादि रखो असांजो रब ज़रूरु ज़रूरु दुआऊं ॿुधे वेठो। ऐं अलाह चाहे त हर शइ करे सघिजे थो, तंहिंजे करे ईअं न चइजे त अलाह हीउ थींदो न थींदो, हीउ ॾुखियो कमु आहे। तव्हां अलाह खां हर क़िस्म जी दुआ घुरो। इन रबी लसमीउ दुआ, इब्राहिम अलैहिस्सलाम थो चए त बेशक इन में शक ई न आहे त मुंहिंजो जेको रब आहे असांजा सॾ ॿुधे थो। तॾहिं त मूंखे पोढ़े झूर पोढ़े के जंहिंमें कुझु कोन, मूंखे पुटु ॾेई छॾियईं, छो त मूं पुटु घुरियोमांसि। हाणे असां छा था चऊं, हींअर आख़िर में जेका ई आयत कयां थो मां, चए थो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अलल अब्दिल किताब। चए थो असीं अलाह जो शुक्र कयूं था जंहिं पंहिंजे बाने ते हीउ कोर्स जो किताबु नाज़ुल कयो। जे हीउ न हुजे हा न, जेकॾहिं हीउ न हुजे हा त असां त मरी वञूं हा। असांखे ख़बर न पई आहे त नेकी छा आहे बुराई छा आहे। असां जानवर हुजूं हा। जेको क़ुरान पाक खे सम्झी नथो पढ़े इहो जानवर आहे। इंसान त अलाह जंहिं पैदा कयो आहे उनजी ॻाल्हि ज़रूरु ॿुधंदो त मूंखे रब चवे छा थो। तंहिंजे करे असां सिंधियुनि जे लाइ या उर्दू वारनि लाइ असांजो क़ुरान माना वारो आहे। जेकॾहिं असीं माना कंदासीं त अलाह जी गुफ़्तगू पहुचंदी। अरबनि जे लाइ अरबी में आहे। हा, असां अरबी तबरक जे करे पढ़ंदासीं, पर अरबीअ सां गॾु असांजो असुलु मक़सदु आहे मालूम करणु त अलाह चवे छा थो। जे इहो असुलु मक़सदु न आहे त पोइ जीअं चवनि था त हिकिड़ी आयत क़ुरान जी तर्जुमे सां तदबुर सां पढ़ण जो सवाबु पूरे क़ुरान जे ख़तमु करण खां वधीक आहे। हिकिड़ी आयत त चए थो त अलाह जो मां शुक्र थो कयां जंहिं असां बाने ते हीउ क़ुरान नाज़ुल कयो, वलम यजल लहू इवजा। ऐं हीअ जेका आख़िरी पॉइंट आहे इहा त वॾे में वॾे शुक्र जो हक़दार आहे अलाह साईं। ए अलाह साईं तुंहिंजा लख करोड़ शुक्र। कहिड़ो? चए थो वलम यजल लहू इवजा। हिन क़ुरान जे माना में अंदरूनी माना मूं कान रखी आहे। हिन क़ुरान जे लफ़्ज़नि में ॿीणी माना कान्हे का, त जीअं शाह लतीफ़ जा शेर आहिनि उनजी अंदरूनी माना कबी आहे। हिन में चए थो वलम यजल लहू इवजा। हिन जे कंहिं बि आयत में को बि इवज कोन्हे को। अलाह ताला फरमाए थो त के अहिड़ा माण्हू बि आहिनि, इन तहरिस अला हुदाम, जे तव्हां ज़ोर कंदव त हिननि खे हिदायत मिले। फ़इन अल्लाह यहदी मन युज़िल, जंहिंखे अलाह गुमराह करे हिदायत कोन ॾींदो। वमा लहुम मिनन नासिरीन, अलाह इन्हनि जी का मददगार न थींदी। इहा ई माना आहे। याने इहा अलाह जो शुक्र आहे त जेके हिन जी ज़ाहिरी माना आहे इहा ई हिन जी अंदरूनी माना आहे। छाकाणि वलम यजल लहू इवजा, न त असीं मरी वञूं हा। हाणे हितां हिकिड़ी आयत पढ़ूं हा, हिकिड़ो मौलवी साहब न बाबा हिन जी अंदरूनी माना हीअ आहे, मूं फलाणे बुज़ुर्ग खां ॿुधो, सभु कूड़ आहे। हीअ अलाह, तंहिंजे करे अलाह जो वॾे में वॾो शुक्र आहे त जेको असांखे क़ुरान ॾिनो अथई। ऐं ॿियो शुक्र त हिन क़ुरान जे लफ़्ज़नि में का अंदरूनी माना लिकल माना कान्हे, इन जी सॼी ज़ाहिरी माना आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बल्लिगू अन्नी वलो आयतन। माना जे तबलीग करणी अथव न, तबलीग करणी अथव त पहिरीं त तबलीग तव्हांजे पाड़े में थींदी। पोइ पाड़े मां जेकॾहिं तव्हांजा तयारु थी वञनि त वरी पोइ ॿिए भरिसां वारे पाड़े में थी। तबलीग जो इहो असूल आहे। हितां तव्हां मुल्तान वञी कोन कंदव तबलीग, त चए थो बल्लिगू अन्नी वलो आयतन, तव्हां ॿिए ताईं पहुचायो तबलीग करे। जेकॾहिं हिकिड़ी आयत बि अचेव थी, हिकिड़ी आयत बि जे अचेव थी त अलाह ताईं पहुचायो। हाणे हिनखे का बि मिसाल तौरु हिकिड़ी ॻाल्हि असां कंदासीं। रब साईं मिसाल तौरु जेको आहे सो लक़द फतन्ना सुलेमान, असां सुलेमान अलैहिस्सलाम जो इम्तिहान वरितो ऐं असां जेको आहे सो हुनखे जेको आहे सो हुनजो जिस्म जो कुर्सीअ ते रखियोसीं, पोइ हुन वरी अलाह खां माफ़ी वरिती। मिसाल तौरु त ॻाल्हि इहा आहे त इहा ई माना थींदी। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे तबलीग करणी आहे त तबलीग जी कबी कीअं, रसूल फरमाए थो क़ुरान खणी वञो, जेकॾहिं माना अथसि त चई साईं
बसि साईं बाबा साईं हे मां हिकिड़ी आयत क़ुर जी पढ़ां थो, हिकिड़ो बसि हीअं क़ुर हीअं ॾेखारींदो, आयत पढ़ां थो, इन में रब साईं हीअ माना थो करे, उहा माना पढ़ी ॿुधाईंदो। मिसाल तौरु अलाह चए थो तव्हां अलाह जे नेमतुनि खे यादि कयो जेके तव्हांजे मथां कयईं, ऐं अलाह जो वाइदो जेको तव्हां उन सां वाइदो कयो, ऐं जॾहिं तव्हांखे जॾहिं असां चयो त तव्हां चयो त असां ॿुधूं था, असां इताअत कंदासीं ऐं अलाह खां डिॼूं था, इन अलाह अलीम बिज़ासुर, अलाह दिलनि खे ॼाणे थो। इहा माना थी वई न। ईअं तव्हां क़ुर ॾेखारे ऐं हुनजी माना सिंधीअ में पढ़ी ॿुधायो, इहा आहे तबलीग। तंहिंजे करे जेको आहे सो अहमश रहमतुल्लाह चए थो जिस वो चीज़ जिसके साथ अल्लाह ने मुझे बुलंद किया वो क़ुर है। चए थो मां छाकाणि त क़ुर खे पढ़ंदोसि, माना सम्झंदोसि ऐं इहा माण्हुनि ताईं पहुचाईंदुसि, अलाह ताला मुंहिंजो दर्जो इन क़ुर जे करे बुलंद कयो। सफ़ियान सोरी रहमुल्लाह फरमाए थो काश के मैं ख़ुदि को सिर्फ़ु क़ुर तक महदूद रखता। चए थो मूं तफ़सीरूं लिखियूं, ॿिया किताब लिखिया, पर हाणे मां एंड में थो चवां काश मां इहे कम न कयां, मां रुगो पाण खे क़ुर ताईं महदूद रखां। उन खां पोइ इब्न तैमिया जेको वॾे में वॾो आलिम गुज़रियो आहे, जंहिं तमामु घणो लिखियो आहे, चए थो मैं इस बात पर शर्मिंदा हूँ कि मैंने कुरान की माना के अलावा और चीज़ों पर ज़्यादा वक्त ज़ाया कर दिया। माना हे किताब लिखियमि, हे किताब लिखियमि, मूंखे त खपे हा त क़ुर जी माना करे ऐं अवाम ताईं मां पहुचायां लफ़्ज़ी माना। उन खां पोइ सफ़ियान इब्न अयनिया चवे थो अलाह की कसम, मां सिंधीअ में तर्जुमो थो कयां, चए थो रब जो कसम आहे त मां पंहिंजे हिन आला मक़ाम ते ये मामला कि अपने आला मकाम को उस वक्त पहुँचेगा जब अल्लाह ताला तुम्हें हर चीज़ से महबूब हो जाए। चए थो मां कसम थो खणा त तव्हां ए इंसानो ॿुधण वारो तव्हां आला मक़ाम ते जॾहिं पहुचंदो जॾहिं तव्हांखे अल्लाह ताला हर चीज़ खां महबूब थिए, ऐं जंहिं क़ुर सां मोहबत कई उन अल्लाह सां मोहबत कई। चए थो इहो कनु खोले ॿुधो, मां तव्हांखे छा थो सम्झायां त माना आला मक़ाम ते पहुचण आहे त तव्हांखे अल्लाह हर शइ खां महबूब थिए। हाणे अल्लाह कीअं महबूब थींदो? जेकॾहिं तव्हां हिन सां मोहबत कंदव, हिन खे पढ़ंदव, हिन जी तव्हां तबलीग माण्हुनि में कंदव, त इन सां मोहबत कंदव त ॼण तव्हां अल्लाह सां मोहबत कई। हसन बसरी चए थो रहमल्लाह, अल्लाह जी कसम आहे कुरान खां अलावा कोई गनी नहीं, उसके बाद कोई मुहताजी नहीं। जे तव्हां हिन जा प्यार थी वियो, हिन जा प्यारा थी वञो, तव्हां बसि हिन जा थी वियो त तव्हां मुहताज न थींदो, का मुहताजी कान्हे का। काबुल अहबार रज़ी अल्लाह फरमाए थो त तुम पर कुरान वाजिब है क्योंकि उसमें अक्ल की समझ बूझ, हिकमत की रोशनी, इल्म का सरचश्माए, रहमान की तरफ से आने वाली नई किताब है। और काब अहबार ने कहा साबिकून साबिकून केर आहिनि? इहे अहले क़ुरान वारा आहिनि। तंहिंजे करे जेको आहे सो मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी वॾो आलिम गुज़रियो आहे ठठे में सिंध जो, चए थो 4000 किताब पढ़ियो, उन मां 4 ॻाल्हियूं पसंदि कयमि। हिकु ही त ए मुंहिंजा नफ़्स, ख़ुदा ताला जी इबादत करी त कर, न त उनजो रिज़्क़ न खा, न खाओ। नथा अलाह जी इबादत कयो, पोइ छो था अलाह जो पाणी पियो? पोइ छो असीं अलाह जा सूफ़ खाऊं? छो असां मच्छूं खाऊं? न खाओ, पोइ अलाह जी इबादत न आहे त पोइ अलाह जी शइ बि न खाओ। हे चवे थो ॿी ही त ए मुंहिंजा नफ़्स, जंहिंखां ख़ुदा ताला रोक कई आहे उन खां पासो कर, न त मुल्क मां निकिरी वञ, खणी वञ, ख़ुदाईअ मां हलियो वञ ॿाहिरि, कंहिं अहिड़े ख़ुदा वटि वञ जेको तूं इहे कम करीं, जेके चोरी थो करीं, ज़ना थो करीं, शराब थो पी, पोइ अलाह जी ख़ुदाई छॾे वञ, छो त अलाह रोकियो आहे। टियों ए त मुंहिंजा नफ़्स, जेकी अज़ली क़िस्मत खां तोखे पहुचे उन ते सब्र कर, न त को ॿियो ख़ुदा ॻोल्हिजो तोखे रोज़ी वधाए ॾे। रोज़ी त ॾिसो हर इंसानु जेतिरा चांवरनि जा दाणा खाईंदो, जेतिरी कणिक खाईंदो, उहो फिक्स थियल आहे। बाबा हेतिरा करोड़, 5 करोड़, 9,17,200 चांवरनि जा दाणा हे खाईंदो मरण ताईं। साॻे नमूने सां जेको तव्हां कैश या पैसो प्रॉपर्टी आहे उहा तव्हांजे क़िस्म में लिखियलु आहे, ओतिरी तव्हां कमाईंदव, पर हिकिड़ी शइ तव्हांजे हथ में आहे त हलाल करे वठो ऐं हराम करे वठो। जेके माण्हू हींअर जेके आहिनि जेके कहिड़ा वज़ीर जेके अरबी कमाइनि था, पर उहे मां ॾिठो त एॾा इंटेलिजेंट आहिनि, जेकॾहिं वज़ीर न हुजनि ऐं हलाल कमाइनि हा त ज़रूरु हाउसिंग स्कीमूं रुगो 4-5 बि ठाहिनि त ओतिरो कमाए वञनि हा। पर हाणे जंहिंखे हराम खाइणो आहे त हराम खाए थो, पर रिज़्क में का घटि वधाई कान थींदी, रिज़्क ओतिरो फिक्स थियल आहे हर इंसान। चोथों ते मुंहिंजा नफ़्स जे गुनाह जो ख़्यालु करी त का अहिड़ी जाइ तलाश कर जिते ख़ुदा न ॾिसे, न त गुनाह न कर। हा अहिड़ी का जाइ ॻोल्हि जिते अलाह तोखे न ॾिसे। हाणे असां जेको आहे सो इन शइ खे हींअर पूरो कयूं था, बल्कि मां तव्हांखे ॿुधायां थो त अलाह ताला फरमाए थो त मां इंसान खे सुम ख़लक़नल नुत्फ़तन, इंसान खे नुत्फ़े मां पैदा कयो, पोइ दिग मां पोइ वॾो ॿारु थियो, ऐं पोइ तबारक अल्लाह अहसनुल ख़ालिक़ीन, पोइ आख़िर में जेको ॿारु निकिरे थो चए थो बरकत अलाह जी ज़ात जंहिं अहिड़ो सुहिणी शइ पैदा करे थो, हीउ असांजो ॿारु आहे। असां अलाह ताला खां मां दुआ थो घुरां त अलाह पाक असांखे हिन अलाह सां मोहबत थिए, ऐं अलाह सां मोहबत जो तरीक़ो आहे हिन क़ुरान सां मोहबत करणु, इन खे सम्झणु। हिन जी मोहबत रुगो तिलावत न आहे, हिन जी सम्झणु आहे, हिन जी माना करणु
ऐं इन माना खे सम्झी अमल करणु ऐं ॿियनि ताईं बि माना पहुचाइणु। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पंहिंजी करायो